अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे शहज़ादो लाल ऐं शहज़ादी लैला। दोस्तों कहाणी शुरू करण खां पहिरीं अवां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों हिकिड़ो हो बादशाह त पाण धणी त लाहे, पर ही हिकु कूड़ी ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हो, जंहिंखे सिकी सिकी हिकु सुहिणो ऐं सदा मलूक पुटु ॼायो, जंहिंजो नालो रखियो वियो शहज़ादो लाल। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि अची जवान थियो। हिकु ॾींहुं शहज़ादे लाल पंहिंजे पीउ खे चयो त बाबा साईं, मुंहिंजी शादी फ़लाणे विलायत जी शहज़ादी लैला सां करायो, न त आउं हिते कोन कंदुसि। बादशाह खेसि चयो त अबा, उन विलायत जो बादशाह असांजो दुश्मन आहे ऐं पंधु बि ॾाढो परे ऐं अड़ांगो आहे। हरू भरू जे तुंहिंजो इरादो आहे त कुझु वक़्तु तरस। लाल शहज़ादे जंहिं लैला जे सूंहं ऐं संदसि हुसन हद खां वधीक ॿुधो हो, तंहिंखे भला किथे थो सब्र अचे। सो राति थियण ते कुझु टपड़ ऐं ॾोकड़ खणी अकेले सिर उन विलायत जो रुख कयाई। हलंदे हलंदे नेठि हिकिड़े ॾींहुं वञी उन विलायत में पहुतो ऐं उते जांच मां ख़बर पयसि त शहज़ादी लैला हिकिड़े मुल्ला जे मदरसे में पढ़ंदी आहे ऐं हीउ बि वञी उन मदरसे में पढ़णु वेठो। थोरे घणे ॾींहं हिननि ॿिन्ही जी मोहबत जा पेच ॻंढिजी विया। एतिरे क़दुरु जो हिक ॿिए खे ॾिसण खां सवाइ हिननि जो खाधो पीतो हराम हूंदो हो। हिकु ॾींहुं लैला पंहिंजे पीउ खे चयो त मूंखे मुड़ुसु घुरिजे, त हीउ घुरिजे। बादशाह धीअ जो राज़ ऐं शहज़ादे लाल जी मलूक आहे, पंहिंजी ॾाप ॾिसी शहज़ादी जी शादी लाल सां कराई ऐं हिननि खे हिकु नई महिलात जोड़ाए उन में रहायईं। हिकिड़े ॾींहुं बादशाह शहज़ादी खे चयो त अॼु आउं शिकार ते थो वञा, तंहिं करे तुंहिंजे मुड़ुस खे बि वठियो थो वञा। शहज़ादी लैला खेसि चयो त बाबा साईं, हिन खे भले वठी वञो, मगर हीअ आहे सफ़ा नाज़ुक मिज़ाज, तंहिं करे खेसि का बि तकलीफ़ न ॾिजो ऐं संदसि ख़्यालु रखिजो। ॿिए ॾींहुं बादशाह शहज़ादे लाल खे साण करे शिकार ते रवानो थियो। काड़े ऐं उस जे करे हिकिड़ी नहर जे कप ते, जिथे वणकार ऐं थधिकार हुई, उते वेही रहिया ऐं पाण बादशाह वियो शिकार ते। मथां हिकिड़ो देव आयो, सो वेस बदिलाए अची शहज़ादे खे खणी वियो। बादशाह शिकार खां मोटण बैदि घणो ई हिन जी ॻोल्हा कई, मगर हिन जो का ख़बर ई न पई। आख़िर ॾाढे ॾुख में भरिजी अची धीअ खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। शहज़ादी लैला हेकर ते ॾकी वई, पर पोइ गुलाब जे पाणी ऐं ख़ुशबू छटण सां संदसि होश जेको सो वरी आयो। राति ॾींहुं रोइण खां सवाइ ॿी का बि हिन खे ख़बर न हुई। आख़िर हिकिड़े ॾींहुं मर्दाणो वेस करे ऐं ॿ टे साहेड़ियूं साण करे हथियारनि सां गॾु घोड़नि ते सवार थी उन शिकार गाह ॾे रवानी थियूं। जॾहिं उन नहर ते पहुती, तॾहिं उते खेसि हिकिड़ी परी नज़र आई। शहज़ादी लैला वञी उन जे पेरनि ते किरी ऐं पंहिंजे मुड़ुस जो पतो पुछाई। परी चयसि त बराबरि तुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजो मुड़ुसु खणी आयो आहे ऐं पाण वटि लिकायो आहेसि। शहज़ादी रोई खेसि इलाज ऐं मिनथू करणु लॻी, जंहिं ते परी खे रहम आयो ऐं चयाईं त तव्हां हाणे हितां हलिया वञो, राति थियण वारी आहे ऐं देव बि अचण वारो आहे। संदसि अचण ते खेसि मां चवांसि थी, शहज़ादो तोखे वठी ॾींदुसि। राति जो देव जॾहिं आयो, तॾहिं हिन खां हिन कोठी जी कुंजी वठी रखी ऐं सुबुह जो जॾहिं देव ॿाहिरि निकिरी वियो, तॾहिं शहज़ादी बि मोटी उते आई, जंहिंखे इहा हिन कोठी में वठी वई ऐं शहज़ादे लाल खे ॿाहिरि कढी हथ में ॾिनई ऐं खेसि चयईं त हाणे हितां जल्दी निकिरी वञो, न त जेकॾहिं देव आयो त सभिनी खे खणी क़ैद कंदो। शहज़ादी लैला शहज़ादे लाल सां मिली ॾाढी ख़ुशि थी ऐं खेसि घोड़े ते सवार करे महिलात में वठी आई ऐं मज़े सां पाण में गॾु गुज़ारण लॻा। वरी हिकिड़े भेरे बादशाह शिकार ते तयारु थियो ऐं शहज़ादी खे अची चयाईं त अमां लाल खे वरी बि शिकार ते वठी थो वञा। शहज़ादी चयो त बाबा साईं, अॻे बि लाल खे तूं विञाए आयो ऐं मां वॾे कोशिशनि सां हिन खे हिते वापसि वठी आई आहियां। हींअर मां हिन खे मोकल कोन ॾींदुसि, बाक़ी अव्हां जेकॾहिं वञो था त मालिक आहियो। आख़िर बादशाह ज़िद करे लाल खे वरी बि शिकार ते वठी वियो ऐं वञी उन नहर ते खेसि ॿिहारियईं। ओचितो इहो साॻियो देव अची हिन खे खणी वियो। शिकार तां मोटण बैदि बादशाह संदसि घणी ॻोल्हा कई, पर हिन जो को बि ॾस पतो न पियो। नेठि नाउमीद थी पंहिंजी धीअ सां अची ख़बर कई। शहज़ादी खे ॿुधी इहो ॾाढो ॾुख थियो
ऐं वरी बि साॻी तरह संभरी ओॾां वई ऐं वञी परी जे पेरनि ते किरी रोई इलाज कई। परी खेसि चयो त अदी अव्हां जे वञण खां पोइ देव अची हिते जांच कई, पर हिन खे न ॾिसी अची मूंखे कुटियो ऐं अॼु ॾींहं ताईं रुख ॾेई मूंसां ॻाल्हाए बि कोन थो ऐं हिन भेरे लाल खे कोठी में पूरण बदिरां अलाए किथे लिकाए आयो आहे। तंहिं करे हू जॾहिं अचे तॾहिं तूं पाण हिन खे इलाज ऐं मिंथूं करे ॾिस, मन का तुंहिंजो भलो थी पवे। जेकॾहिं तोखे चवे त मूं वटि कोन्हे त तूं खेसि चइजांइ त तव्हांजे वारनि में लिकल आहे, पोइ उमेद त तोखे कढी ॾींदो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, हीउ भेरो शहज़ादो जेकॾहिं तोखे मिली वञे त वरी हिन खे हेॾां कॾहिं बि न मोकिलिजो। शहज़ादी राति उते रही पई ऐं जॾहिं देव आयो तॾहिं मामा मामा करे वञी देव जे पेरनि ते किरी। देव खेसि चयो त मामा मामा न करी हा त हूंद सिरह जेतिरा दाणा करे छॾियईं हा। शहज़ादी खेसि चयो त मामा हाणे बि हाज़िर आहियां, जेका तव्हांजी मर्ज़ी। देव चयसि त हाणे चओ छा थी चईं ऐं हिते छो आई आहीं। शहज़ादी समूरी हक़ीक़त हिन जे खणी अॻियां रखी त हिते छो आई आहियां। देव चयसि त इहो मूं वटि कोन्हे। शहज़ादी चयसि त मामा इहो अव्हां जे मथे जे वारनि में पियल आहे। इहो ॿुधी देव ॾाढो शर्मंदो थियो ऐं यकदमि मां वारनि मां कढी शहज़ादो लाल लैला जे खणी अॻियां बीहारियईं ऐं चयईं त हिन खे वठी वञ ऐं वरी खेसि मुंहिंजी हद में कॾहिं बि न मोकिलिजांइ। पोइ शहज़ादी लैला शहज़ादे लाल खे साण करे पंहिंजे शहर में आई ऐं मज़े सां पाण में रहण लॻा। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी लाल बादशाह खे चयो त चाचा साईं, मुंहिंजे पीउ ऐं माउ जो हाल न मालूम आहे, ख़बर न आहे त कहिड़े हालनि में हूंदा। चङो ईअं आहे त हाणे मूंखे इजाज़त ॾियो त वञी पंहिंजे माउ ऐं पीउ सां मिलां ऐं वञी उते रहां। बादशाह इहा ॻाल्हि मुनासिबु सम्झी खेसि इजाज़त ॾिनी ऐं हिन खे शहज़ादी जी ॿांह ऐं हिफ़ाज़ती लश्कर ऐं सफ़र जो सामान ॾेई रवानो कयो वियो। हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं लाल शहज़ादो अची पंहिंजे पीउ जी विलायत में पहुतो ऐं वञी पंहिंजे माउ ऐं पीउ सां मिलियो। हिननि त हिन खे मौत सम्झी रोई पिटे आसरो लाहे छॾियो हो। सो खेसि ॾिसी बादशाह, राणी, अमीर, वज़ीर सभु ॾाढा ख़ुशि थिया ऐं उन ख़ुशीअ में बादशाह हुकुम ॾिनो त पूरे शहर में को बि खाधो न पचाए। 40 ॾींहं सभिनी खे बादशाही लंगर तां खाधो मिलंदो। बसि पोइ त घर घर ख़ुशी थी वई ऐं शहज़ादे लाल जे अचण जा शादमाना थी विया ऐं बादशाह जो हुकुम मूजिबि समूरे शहर जे माण्हुनि खे 40 ॾींहं घर वेठे मानी पे मिली। हिफ़ाज़ती लश्कर जो शहज़ादो लाल पाण सां गॾु वठी आयो हो, तंहिंखे 2 महीना बादशाह पाण वटि रहायो। पोइ उन्हनि जे मिंथ ते खेनि बादशाह लाइ शाही सूखड़ियूं पाखड़ियूं ऐं सफ़र जो सामान ॾेई वापसि मोकिलण लाइ इजाज़त ॾिनी वई। जिन वञी पंहिंजे बादशाह सां मिली साण समूरी हक़ीक़त कई। पोइ ॿई बादशाह उमिरियुनि जा ज़ंग ऐं पुराणियूं दुश्मनियूं छॾे हिक ॿिए जा घाटा यार बणिजी विया। इन्हनि जे मरण खां पोइ ॿिन्ही बादशाहनि खे गॾे हिकिड़ी बादशाही कयाऊं ऐं शहज़ादो लाल वॾे रोब ऐं ताब सां तख़्त नशीन थियो। शहज़ादी लैला ऐं शहज़ादो लाल पोइ पंहिंजी उमिरि जा ॾींहं उन बादशाही में गॾिजी ॾाढे मौज ऐं मज़े सां गुज़ारण लॻा। दोस्तों, ये कहानी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था कंहिं ॿी अखाणी में, तेसि ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान।